त इंसान खे जेका लालच आहे उहा वेंदी कोन। सुभान अल्लाह सही सुभान अल्लाह। लालच वेंदी कोन। अल्हाकुमुत तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मकाबिर। कुरान चए थो इंसान जी लालच पैसन जी वेंदी कोन जेसी ताईं कब्र जी कंधी में न अचे। हाणे इन गाल में अल्लाह कुरान मजीद में ज़ाहिर करे छडियो त हे जेके इंसान खे लोडा अचन था, लहर अचे थी, कुछ अमलन जी तस, कुछ इम्तिहान जी तस। तवज्जो आहे जाने जरूर न कि सब मूंसां इत्तेफाक कयो, लेकिन जेको मैसेज आहे वो पहुचायो। हिकिड़ो बंदो आयो पैगंबर इस्लाम वटि, अल्लाह जा नबी मां बीमार हाँ, शिफा नथी मिले। साईं जन चवन था वनी बरकातून हदिया वालिदैन पढ़ शिफा मिली वेंदी। बिस्मिल्लाह शिफा मिली वेंदी। आयो चई सही पढ़ी आ, शिफा मिली आ। सबब छा है जो आए दी बीमार हाँ, आए दी तकलीफ अचे थी। मौला कदे मां बीमार, कदे ज़ौजा बीमार, कदे बचड़ा बीमार, सबब छा है? साईं जन चवन था अल्लाह एडो करीम आ, पंहिंजे खे आज़माए करे चे थो ॾिसां को ॿियो दर्द नथो वठे। सुभान अल्लाह। कोई ॿियो दर्द नथो वठे। तवज्जो आहे। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। मिसाल हिकिड़ो कंहिं बंदे खे तकलीफ़ अचे, मां तव्हां खां थो पुछां कि कंहिं ॿिए जे दर ते वेंदो? लतीफ़ सरकार जे थो पिन्या दर न पिन, इहे दर पिन जेके ॾेई न पचारनी। अड़े जेको रहीम रहमान गफूर दर छॾे ॿिए दर न वञ। अल्लाह चवई थो हिकु दफ़ो चओ उदूनी अस्तजिब लकुम, घुर त मां अल्लाह एॾो करीम आहे जे नेमतुनि जा अंबार न खोलिया त ख़ालिक न चवंदा। घुर त सही हो, तू सद कर त सही हो न। वो कायनात जे मौला अली वटि बि हिकिड़ो बंदो आयो, चई मौला, तवज्जो आहे, चई मौला मां परेशान हाँ, मौला आए रोज बीमार तो थिया। इमाम जन फरमाइन था पंहिंजा अमल थो लोड़े। मोमिन के आखिरत में जज़ाए सज़ा जो कॉन्सेप्ट आहे। तवज्जो आहे। चई पंहिंजा अमल, चई मौला होड़ी हदीस ॿुधी त रसूल फरमाए थो 40 ॾींहं दिक्कत कजो जुमले जुमले ते। चई सही होड़ी रसूल खुदा जी हदीस आहे त 40 ॾींहं जेको परेशान थे, 40 ॾींहं का तकलीफ़ अचे त वो मोमिन आहे। तव्हां चओ था 40 ॾींहं आए रोज परेशान थे त तू मुनाफिक आहे। चई मौला कीअं? इमाम फरमाइन था जेका मुसीबत तोखे अल्लाह जे करीब करे, उहा रहमान जे तरफ खां तकलीफ़ तुंहिंजे लाइ मोमिन वारी आहे। ओ जेका तकलीफ़ तोखे अल्लाह खां परे करे छॾे या मुनाफिकत आहे, ॿियो कुझु ई कान्हे का। जेके मरंदे मरी था वञनि रहमान खे नथा यादि, लेकिन मोमिन जॾहिं बीमार थो थिए न चए थो मालिक तोखां सवा को दर आहे ई जो मां पिन, तोखां वधीक को दर बि न। छो त काइनात जे सरदारनि जा वॾेरनि जा बंगला ओताकूं टाइम ते बंदि थी वेंदा। अल्लाह जे तो हिकिड़ो दफ़ो सॾ त कर, मां जवाब न ॾियां त तुंहिंजो ख़ालिक ई हिकु माउ 70 हिकु माउ जेका मोहबत करे न माउनि जी मोहबत खे गॾाए त मूं अल्लाह तो सां प्यार सां मुंहिंजो दर छॾे ॿिए दर न वञ। मां करीम रहमान कायनात जो करीम। जॾहिं इंसान मूं जहिड़ो गुनाहगार अगरि कोई गुनाह थो करे, मालिक जी आवाज़ अचे करम कातिबीन खे
त लिखजोसि न मता माफ़ी वठे सुबुह जो इंतजार कर मता मुसलो विछाए मूंखे यादि कर इंतजार कयो लिखे लिखोसि न छो त मुंहिंजो बानो आहे मूंखे ॾाढो प्यारो आहे मता अलाह जी बारगाह में तौबा था मता मूंखां माफ़ी वठे ओ अल्लाह जदो तोखे मोहलत आहे लेकिन जॾहिं इंसान अल्लाह जी बारगाह में नथो अचे न मालिक चए थो हया कर ओ माउ जे शिकम खां वठी कब्र ताईं कॾहिं रिज़्क़ तुंहिंजो बंदि न कयो आहे तूं बानो थी बंदगी भुलाए वेठो मां रहमान थी रहमानियत कीअं विसारिया अल्लाह जे नबी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़ो महिमान आयो शुरू कर अल्लाह जे नाले सां चई मां सुञाणिया ई कोन उन जे नाले सां चई उन जे नाले सां छो शुरू कयो चई मां रहमान जो खलील तूं शुरू कर चई मां रहमान खे मञींदो ई न आहियां चई न मञींदो आहे त उथ दस्तरखान ते उन जी जाइ ई न आहे जेको मुंहिंजे रहमान खे न मञे जॾहिं उथियो दरवाज़े ते पहुतो ई मस अली जी इज़त जो कसम जबल दरवाज़े ते पहुतो ई मस जिब्रील नाज़िल थियो ओ खलील रहमान नाराज़ तो थई मोटाइस हे तुंहिंजो मालिक करीम जेको जल्दी परचे थो जल्दी परचण वारो राज़ी नथो थिए चई मोटाइस कई मालिक मञे त तोखे नथो हाथ गैबी जी आवाज़ ते भले मञे मूंखे नथो हू बंदो थी विसारे वेठो मां रहमान थी कीअं विसारिया मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून ज़माने वारनि खे मिले थो त हू रहमान थियो था मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून ताना न दे जेको ले थो उहो रहमान थो दे तव्हांजो आहे सलवात पढ़ो साईं जी ये तो मुझो खालिक रहमान और जेको जदो दोनी इस्तजिब लकुम घर तमा करीम ॾेई छॾी दरवाज़ा खोले छॾींदुमि तख़्त बुलंद करे छॾींदुमि बेड़ा पार करे छॾींदुमि बसि हिकिड़ो दफ़ो मुंहिंजे दर ते हलियो मूंखां माफ़ी वठ बसि नारानी मज़लूम करबला मुंहिंजो मौसम थी वियो आहे ऐं घणी देरि पढ़ण जो आदि बि न एॾो बहादुर आहे मौला ग़ाज़ी यार उनजी बहादुरी खे तसव्वुर में लाए ऐं पोइ इहो ज़हन में रख एॾे बहादुर जूं भेणियूं बिना चादर जे बाज़ार में अजर कोमल अल्लाह के में या हुसैन यजीद जी घरवारी जॾहिं बाज़ार शाम मां गुज़रण वारी हुई न यजीद खे न्यापो मोकिले करे चए थी इन हुजूम खे हटाए छॾिजा मां आले रसूल खे मञण वारी हे नजिस दरबार मां नथी चाहियां त कनीज़ ज़हरा बाज़ार में अचे और रोइण वारो जॾहिं इहो ॿुधई न इन्हनि ज़ालिमनि खे हटाए